नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट जे इलाइक़े बडाणी भरिसां के बचा बंद खे दरिया जो पाणी पाइण लॻो। 13 ऐं 14 मेल वटि पथरनि जी पेचिंग न हुजण करे इलाइक़े में ख़ौफ़ ऐं ख़तरो वारो माहौल छायल आहे। ॻोठाण जो इरीगेशन अमले ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठाणनि सखी नूर हसन भुट्टो, गाज़ी ख़ान भुट्टो, अली हसन भुट्टो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरिया असांजे घरनि जे वेझो आहे, इन करे असांजे घरनि खे ख़तरो आहे। असां काफ़ी भेरा इरीगेशन जे आला ऑफिसरनि खे इतला बि ॾिनो आहे, पोइ बि को अमलदार न पहुतो आहे। काफ़ी वक़्तु असां पर मंज़ूर हुजण बावजूदि बि इरीगेशन अमलो कमु न पिया करनि, जंहिं करे बंद खे काफ़ी ख़तरो आहे। असीं अपील करियूं था त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल ऐं डिप्टी कमिश्नर कश्मीर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी साहिब खे त नोटिस वठी बंद खे पेचिंग करायो वञे त जीअं वधीक नुक़सान खां इलाइक़ो बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।